क्या बात है, क्या सोच रहे थे मेरे मवाली नंबर 1? मेरी मिठड़ी लैला, मैं सोच रहा हूँ त पहिरें जॾहिं तूं मुझसे मिली थी त बहुत खिली थी ऐं हाणे मिली थी त बूथ सुगो पियो थई ॼण चाचा जो चालीहो आहे। हा ईअं खिल त ख़बर पए न त आख़िर मवाली जी महबूबा लैला हसती आहे ऐं हसती आहे न त ॾंद ईअं था चमकनी ॼण अछूं कुछूं कतार में बीठियूं सखी कदर कलंदर मौज जबरदस्त मच मच हंसी है। जमादार साहब, यही वो नामाकुल का मकसद जो हमारी भतीजी को भगा कर ले आया है। खबरदार भजन की कोशिश न कर जाए तो गोली हम गोली से राही माफ कर जाए। मां पंहिंजो पिस्तौल थाने में विसारे आयो हां। तहां पुलिस वारनि खे सदाईं वेसर जी बीमारी जेॾी महिल बि ॾिस न मुक़ाबले ते वेंदे धाड़ेलनि जे साम्हूं गोलियूं लभनि कोन पोइ वतंदी मिंथूं कंदा अदा धाड़ेल माफ़ कजो असां गोलियूं घर विसारे आया आहियूं खणी तूं पोथा झेड़ो कयूं। हालत ॾिसो। बकवास बंद कर। मां तोखे इन मासूम छोकिरीअ जे अगवा जे केस में गिरफ़्तार थो कयां। जमादार साहब मां छोकिरीअ खे अगवा नाहे कयो तव्हां सम्झो छो न था। असां त गॾिजी आया आहियूं घुमण फिरण तव्हांखे वरी अगवा जी लॻी हालत ॾिसो। अरे तोखे जेको चवणो आहे न हली थाणे ते चओ छो जो मां जमादार झटको हां ॾोहारनि जो लाहींदो पटको हां। न न थाणे ते पहुचण शर्ती मोचड़नि जो वचकारो लाहे था ॾियो हाणे उते बुज बुज करे था छॾियो पोइ उते ॻाल्हाइण लाइ टाइम ई कोन बचंदो न जेको पुछणो त हिते पुछो मां कोन हलंदुसि। हवलदार साहब जी चवाएं। मां भी जी चवाएं। मां ॿिन्ही खे फोट चवां मां इहो चयो अथनि त जी चवाएं बाक़ी मूं जहिड़ो ढगो चवे न हा न त चवंदा लख लानत थे। असांजी इज़त लभे कान मन जी इज़त वधी वई। मुझे मवाली ने अगवा नहीं किया, मैं खुद आई हूँ अपनी मर्जी से और हम दोनों शादी करना चाहते हैं। त पोइ तव्हां ॿिन्ही खे थाणे ते बयान ॾियणो पवंदो त असीं ॿई भाउ भेण मुंहिंजो मतिलबु आहे त असीं ॿई पंहिंजी रज़ामंदी सां शादी करण था चाहियूं छो जो असीं ॿई वाट वकील आहियूं ऐं पंहिंजी रज़ामंदी सां शादी करण था चाहियूं। असीं बि ख़ुशि पुलिस बि ख़ुशि तव्हां बि ख़ुशि। हलो हा त पोइ ईअं था कयूं साहब तव्हां ही थेलो खणो ऐं हलो अॻियां अॻियां असां ॿई तव्हांजे पोयां पोयां था अचूं। काहे का ठीक है ऐसी बात जैसे मियाँ बीवी राजी हो गए हैं हमारी भतीजी है भाई कैसे बात चले थाने पे दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा है ऐसे बात चलिए है। हलो था चलिए हलो हलो असां अंग्रेज़नि जे सोटीअ मुआंडे हलूं था हलूं चलिए हलो तव्हां असांजे पोयां पोयां अचो अचूं था अचो हलो 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 कमाल है जब उनको तो ले चले कैसे पुलिस है यार तुम अचन था कम वक्त तुम कैसे पुलिस है कमाल हे वरी पाण खे पुलिस वारा था सम्झनि हिननि खे इहा ख़बर न आहे त मवाली बि चकर ॾेयो पाण हेॾे कोन हलंदासीं ऐं दोनों मिल के हेॾे हलंदासीं मिलास उथ अल्लाह